नाज़रीन, सिंधड़ी खां सां रिपोर्ट शेयर कई है मोहम्मद यूसुफ दर्स। रिपोर्ट मूजिब स्पेशल ओलंपिक पाकिस्तान पारां ज़हनी माज़ूर ॿारनि ऐं नौजवाननि खे रांदियुनि ज़रिए पाण भरो करण मुतालिक़ फुलाडियो में मेहरुल्ला मरी पाड़े में ज़हनी माज़ूर ॿारनि ऐं नौजवाननि लाइ हिकु ॾींहं जी तरबियती कैंप क़ाइमु कई वई। जी नाज़रीन, जंहिंमें स्पेशल ओलंपिक पाकिस्तान जी चेयरपर्सन सितारा इम्तियाज़ रौनक लाखाणी चयो त सरकारी इदारनि ऐं रज़ाकारनि जे सहकार सां इन्हनि ॿारनि जी बहितर खां बहितर तरबियत ऐं रांदियुनि जे मुक़ाबलनि में शमूलियत खे यकीनी बणाए सघिजे थो। हिन वधीक चयो त स्पेशल ओलंपिक पाकिस्तान हिकु बैनुल अक़वामी तहरीक आहे। पाकिस्तान में 1999 ईस्वी में हिन इदारे जो क़याम अमल में आयो ऐं इब्तिदाई तौर ते 20 एथलीट्स रांदीगरनि जी रजिस्ट्रेशन थी, पर हिन वक़्तु इदारे वटि 30,000 खां वधीक एथलीट्स, ज़हनी माज़ूर ॿार, 4,000 कोचिज़ ऐं 4,000 रज़ाकार मौजूदु आहिनि जेके हिन नेक मक़सद में असांजा ॿांह ॿेली थींदा रहिया आहिनि। हिन मीरपुर ख़ासि, सिंधड़ी ऐं जुडो में ज़हनी दानिशवराना माज़ूर ॿारनि ऐं नौजवाननि जे वालिदेन सां मुलाक़ातुनि दौरान मुख़ातिब थींदे चयो त स्पेशल ओलंपिक पाकिस्तान तरफ़ां हर साल रांदियुनि जा मुक़ाबला मुनक़िद कराया वञनि था, जंहिंमें लाॻापियल ॿारनि ऐं नौजवाननि जी भरपूर शिरकत खे यकीनी बणायो वञे थो ऐं इन सां गॾोगॾु बैनुल अक़वामी सतह ते पिणु अहिड़नि ॿारनि ऐं नौजवाननि खे मुक़ाबलनि में हिसो वठण जा मौक़िया फ़राहम कया वञनि था, जिते इहे ॿार पंहिंजे ख़ानदान, ॻोठ, सूबे ऐं मुल्क जो नालो रोशन कनि था। स्पेशल ओलंपिक पाकिस्तान जी टीम सोनिया बीबी, नेशनल कोआर्डिनेटर डॉक्टर अरसलान, सिंध में ॿारनि ऐं नौजवाननि जी तरबियत लाइ कोचिज़ जे तजुर्बेकार जुनैद खान, सादिया सिद्दीकी ऐं मुख़्तलिफ़ ख़ानदाननि जो हिक ॿिए सां ॻंढापे में अहम किरदारु अदा कंदड़ फरह एहसान ऐं ॿियनि बि रज़ाकारनि जूं काविशूं पिणु साराह जोॻियूं आहिनि। हिननि जो चवणु हो त हिन इदारे सां वाबस्तगी असांजे लाइ बाइस फ़ख्र आहे। हिन इदारे जी अहम कामयाबी जो ज़िक्र कंदे ॿुधायो त स्पेशल ओलंपिक पाकिस्तान जी चेयरपर्सन मोहतरमा रौनक लाखाणी खे 30 साल लाॻापियल रज़ाकाराना सरगर्मियुनि जे वक़्फ़ करण ते सितारा इम्तियाज़ जहिड़े एज़ाज़ सां पिणु नवाज़ियो वियो, जंहिंसां इहो अंदाज़ो बख़ूबी लॻाए सघिजे थो त हीउ केतिरो न वॾो ऐं अहम कमु आहे, जंहिंजी मञता पूरी दुनिया में मिले थी। ज़िले मीरपुर ख़ासि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सरकारी इदारनि सां मुलाक़ातुनि ऐं आगाही प्रोग्रामनि में ॻाल्हाईंदे स्पेशल ओलंपिक पाकिस्तान जे प्रोग्राम डेवलपमेंट कोआर्डिनेटर नूर अहमद नारेजू ॿुधायो त गामा स्टेडियम मीरपुर ख़ासि जुडो ऐं सिंधड़ी में सरगर्मियूं शुरू कयूं वयूं आहिनि। हिन ख़िदमत जो जज़्बो रखंदड़नि समाजी कारकुननि रज़ाकारनि खे अपील कंदे चयो त ज़हनी माज़ूर ॿारनि तोड़े नौजवाननि जी निशानदेही करण में इदारे जो साथ ॾियनि त जीअं संदनि ज़िंदगी में मयारी तब्दीली आणे सघिजे, उहे ॿार समाज में पंहिंजे हिसे जो किरदारु अदा करे सघनि। नदीम मरी ऐं अकबर ॻाहो प्रोग्राम में सहकार किरदारु अदा कयो।